अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरा HRJDO न्यूज़ ऐं आवां वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। नवाब शामा अब्दुल सलाम डहरीअ जी थैलेसीमिया जे मरीज़नि खे रत जो अतियो ॾियण लाइ डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन शहीद बेनज़ीराबाद पारां पुराणी बारमी कैंप लगाई वई, जंहिंमें बार जे वकीलनि तोड़े स्टाफ पिणु शिरकत करे रत जो अतियो ॾिनो। उन मौक़े ते बार जे जनरल सेक्रेटरी अली रज़ा चन्ना मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध में लॉकडाउन जे करे जिते माण्हू घरनि ताईं महदूद थी विया आहिनि, उते वरी रत जे अतिए जूं कैंपूं न लॻण करे खोट पैदा थी आहे, जंहिंजे करे मासूमनि जी ज़िंदगी ख़तरे में पइजी वई हुई। जंहिंखां पोइ डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जे वकील खे अपील कई, जिन भरपूर शिरकत करे रत जो अतियो ॾिनो आहे। आवाम खे पिणु अपील कई त हिन वक़्तु हर को शख़्स रत जो अतियो ॾिए थैलेसीमिया सेंटर खे, त जीअं मासूमनि जी ज़िंदगी बची सघे। उन मौक़े ते बार जे उहिदेदारनि सां गॾु थैलेसीमिया जे इंतिज़ामिया पिणु मीडिया समेत वकीलनि ऐं कोर्ट जे भरपूर रत जो अतो ॾियण ते शुक्रिया अदा कयो, जॾहिं त शहीद बेनज़ीराबाद प्रेस क्लब जे सदर AK डहरीअ ऐं संदसि टीम खे थैलेसीमिया सेंटर ते रत वारे खोट ते आवाम ताईं आवाज़ पहुचाइण ते बार जे जनरल सेक्रेटरी अली रज़ा चन्ना ऐं मैनेजर थैलेसीमिया सेंटर गुलाम अली चन्ना सर्टिफिकेट पिणु ॾिनो। HRJDO न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बरुनि जी अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।